पनु आकिल मां ख़बर ॾींदा हलूं त 2 हफ़्ता अॻु सिटी थाणे जी हद गोल मस्जिद वारे इलाइक़े मां टपाल मेज़बान चांहि जे वापारी मंसूर शेख खां हथियारबंदनि पारां 60 लख फुर करण वारे मामले बाबति DSP पनु आकिल अब्दुल सत्तार फुल ऐं सिटी SHO शाहबुद्दीन कोलाची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निशानदही ते चोरी में मुलविस 2 मुख्य जवाबदारनि अल्ताफ सहतो ऐं रमेश ओड खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां फुर थियल 14 लख रोक रक़म हिकु मोबाइल फोन बरामद कई वई आहे। इन सां गॾु जवाबदारनि वटां हिकु TT पिस्टल ऐं फुर दौरान इस्तेमाल थियल 125 मोटरसाइकिल पिण हथ कई वई आहे। संदसि मथां पनु आकिल सिटी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में हिननि वधीक चयो त SSP सखर अमजद शेख जे हुकुम मूजिब कार्रवाई करे मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। फुर वाक़िए में वधीक चईन मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे बकाया रक़म मालिकनि खे वापसि कराए ॾिनी वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।